अस्सलाम वालेकुम। अच्छा हाणे 8 बुनियाद वारो सिरिश्तो शुरू कयूं था। असां 2 बुनियाद वारो सिरिश्तो पढ़ी आयासीं, 5 बुनियाद वारो सिरिश्तो पढ़ी आयासीं। हाणे पाण पढ़ंदासीं 8 बुनियाद वारो। हाणे छो जो करे 2 बुनियाद ऐं 5 बुनियाद पढ़ी आया हो, इन करे 8 बुनियाद वारो तव्हांखे आसान लॻंदो। पहिरियों मां सभु नंबर लिखी वञा। हे 10 बुनियाद आहे, ठीकु आहे, जंहिंमें कहिड़ा नंबर ईंदा आहिनि 0 1 2 3 4 5 6 7 8 ऐं 9, ठीकु आहे। 2 बुनियाद में वरी सिर्फ़ु मुंड वारा हे 2 अची वेंदा, कहिड़ा 0 ऐं 1, ठीकु आहे। वरी 5 बुनियाद में हे पहिरियों वारा 4 अची वेंदा, 5 न ईंदो, सॉरी, हे अची वेंदो, ठीकु आहे। 0 1 2 3 4, ठीकु आहे। अच्छा हाणे 8 बुनियाद आहे त इन में अंडरस्टूड आहे त हे 8 पहिरियां नंबर ईंदा हिन में। कहिड़ा कहिड़ा ईंदा 8 बुनियाद में? 0 1 2 3 4 5 6 7, ठीकु आहे। 8 न ईंदो हिन में, छो जो हे 0 खां स्टार्ट थिए थो न, 1 खां 7 ताईं 7 नंबर, 8 हे, त हे छा थी वेंदो? 8 बुनियाद थी वेंदो, ठीकु आहे। हे 8 बुनियाद। अच्छा हाणे 8 बुनियाद जेकॾहिं इहो आहे त हाणे इन में जेको आहे सो 8 9 इहे 2 नंबर न हूंदा आहिनि। हाणे हर नंबर जेको आहे इन में बदिलाइणो पवंदो। हाणे ॾिसो मिसाल आहे, जेकॾहिं हे सभु नंबर इन में आहिनि त हाणे 65 जेको आहे 10 बुनियाद में बि थी सघे थो, 65 8 बुनियाद में बि थी सघे थो न, छो जो 5 6 इन में बि हूंदा आहिनि। सो इन करे तव्हांखे इन में कंफ्यूज़ न आहे थियणो, ठीकु आहे। हाणे इन जे हेठो 8 बुनियाद जे हेठो हमेशह 8 लिखियलु हूंदो, तव्हां सम्झी वेंदो 8 बुनियाद में आहे। हाणे ज़रूरी न आहे त हिन 65 वारो जेको 8 बुनियाद वारो उनजी वैल्यू बि साॻी हुजे, ठीकु आहे। इहो पाण अॻिते हली जॾहिं वापसि कन्वर्ट कंदासीं पोइ असां ॾिसंदासीं तक़रीबन 42 45 47 हिते किथे बि ईंदो 10 बुनियाद में। अच्छा हाणे अचूं था पिया मिसाल 65 आहे, इन खे असां 8 बुनियाद में बदिलायूं कीअं? साॻियो तरीक़ो आहे, हमेशह 2 बुनियाद में बदिलाइण जे लाइ 2 जो खोड़ो, 5 बुनियाद में बदिलाइण जे लाइ 5 जो खोड़ो, 8 बुनियाद में बदिलाइण जे लाइ 8 जो खोड़ो पढ़ंदासीं, ठीकु आहे। अच्छा हिन खे जेकॾहिं असां कयूं 8 8 64, घणो बचियो? 1, असां उहो हिते लिखी छॾियोसीं। वरी 8 जो खोड़ो हिन ते घणा दफ़ा वेंदो? 1 दफ़ो वेंदो, पाछी घणी बचंदी? 0। इन जो मतिलबु आहे 65 10 बुनियाद वारो 8 बुनियाद में 101 जे बराबरि थींदो। हाणे 101 जेको आहे ॾिसो 2 बुनियाद में ईअं हूंदो आहे, पर इहो ज़रूरी न आहे। 10 बुनियाद में बि त 101 थी सघे थो न, त 8 बुनियाद में बि आहे, पर हेठों 8 लिखियलु हूंदुसि। ॿियो को दर्जो असां ॾिसूं था, मिसाल असां खणूं था 223, ठीकु आहे। हाणे इन खे 8 बुनियाद में बदिलाइणो आहे। 8 जो खोड़ो पहिरियों 22 ते पढ़ंदासीं, 1 8 2 8 16 3 8 24 वधी वियो, इन करे 2 8 16, घणा बची पवंदा? 4 ऐं 2 6 बची पवंदा, 6 ईंदा हेॾे, थी वेंदो 63। हाणे इन में छा घणो थींदो? 8 8 64 वधी वियो, इन करे 8 7 56, ठीकु आहे। 7 दफ़ा असां खोड़ो आहियोसीं, 56, इन जो मतिलबु आहे 4 ऐं 3 7 बची पिया, ठीकु आहे। हाणे अचो वरी 8 जो खोड़ो पढ़ंदासीं, 1 8 2 8 16 3 8 24, घणा बची पिया? 4 बची पिया। जीअं 8 खां हेठि अंगु आयो, माना 7 6, छो जो उन्हनि ते त खोड़ो न वेंदो न, जीअं 8 खां हेठि अंगु आयो 7 6 5 4 3 2 जेको बि आयो, त हे असांजो जवाबु अची वेंदो। असां हिन खे कीअं लिखंदासीं? चवंदासीं 2 2 2 3, हे 10 बुनियाद वारो लिखण जी ज़रूरत न आहे, ठीकु आहे। इहो छाजे बराबरि थींदो? पहिरियों 3 लिखंदासीं, पोइ 4, पोइ 7, हे 8 बुनियाद में अची वियो, ठीकु थी वियो। अञा हिकिड़ो ॿियो एग्ज़ाम्पल कयूं, उनखां पोइ तव्हां हिन खे सॉल्व करे ॾेखारींदो। मिसाल मां खणां थो 786 खणूं था, चलो, ठीकु आहे। 8 बुनियाद वारो खोड़ो पहिरियों 7 ते न वेंदो, छो जो हिन खां नंढो अंगु आहे, गॾु हणंदासीं। 8 8 64, 9 8 72, ठीकु आहे, 9 8 72। हाणे 72 जो मतिलबु आहे घणा बची पिया? 6, उहे 6 ईंदा हेॾे, ठीकु आहे। 6 सां अची मिलंदा त घणो थी वेंदो? 66 थी वेंदो, ठीकु आहे। हाणे हितां घणो थींदो? 8 6 48, 8 7 56, ऐं जेको आहे सो 8 8 64, 8 8 64, असांखे ॿीहारणो 66, असां ॿीहारे 64, 2 बची पवंदा न, उहे हिते लिखंदासीं। वरी 8 जो खोड़ो 9 ते हिकु दफ़ो, हिकु हेॾे ईंदो 18, 1 8 8 2 8 16, घणा बची पिया? 2 बची पिया, ठीकु आहे। 16 घणा बची पवंदा? 16 17 18, हा 2 बचंदा, ठीकु आहे। हाणे वरी असां अञा 8 खां अञा अंगु वॾो अञा हलाईंदासीं। 8 जो खोड़ो घणा दफ़ा वेंदो? हिकु दफ़ो, 1 8 8, घणा बची पवंदा? 4 बची पवंदा। हाणे हिन मतिलबु आहे हितां हेॾे लिखणु शुरू कंदासीं त इहो असांजो छा थी वेंदो? 7 8 6, 10 बुनियाद वारो 8 बुनियाद में छाजे बराबरि थींदो? 1422, 1422, हेठों 8 लिखंदासीं। हे असांजो छा आहे? आंसर आहे, ठीकु आहे। आई होप तव्हांखे 8 बुनियाद में बदिलाइणु अची वियो हूंदो। हाणे हिकु ॿ प्रैक्टिस क्वेश्चन्स ॾियांव थो, इहे तव्हां सॉल्व करे ॾेखारियो। हिते मां लिखां थो, पहिरियों तव्हां बदिलायो 72 खे, ठीकु आहे, पोइ तव्हां बदिलायो 256 खे, पोइ तव्हां बदिलायो 791 खे, ठीकु आहे। उनखां पोइ तव्हां बदिलायो 1265 खे,
उन खां पोइ तव्हां बदिलायो 2346 खे। हाणे ॾिसो जेतिरी प्रैक्टिस कंदो ओतिरी तव्हांखे हिन ते ग्रिप ईंदी वेंदी। हे 6 5 ई जेके आहिनि सो इन्हनि खे 8 बुनियाद में बदिलाए ॾेखारियो, ठीकु आहे।